अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आज करे मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब कंदा, बेल आइकन के क्लिक कंदा। जेकॾहिं मुझे ऑडियो पसंद अचे तो उनके लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदार सिराज। मुरतब ताज जो हुयो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। सिराज जदीद सिंधी सहाफ़त जो बानीकार नसीर एजाज़। मुझी अहिड़ी हैसियत कान्हे जो पढ़ा ॾो सोई सॾ मरण मूसी आ ऐं तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल जहिड़नि नावलनि जे ख़ालिक ऐं सिंधी ॿोली ऐं इक़्तिसादियात जे तहक़ीक़ कंदड़ ऐं अहिड़नि किताबनि जे लेखक साईं सिराज साहब ते कुझु लिखी सघां। मूंखे हिकु एडिटर, क़ानूनदान, बहितरीन मुंतज़िम ऐं सिंध जे तारीख़ में हिकु सिंधी अख़बार खे मुकमिल इदारे जी शकिल ॾियण वारे जी हैसियत में ॾिठो ऐं ज़रे घटि पौणा 2 साल संदसि मातहतीअ में कमु कयो। उन थोरे अरसे में माणियल मुशाहिदो सिराज साहब लाइ भेटा तौर पेश आहे। अदब ऐं सहाफ़त जी दुनिया में मूं अञा पेर ई कोन पातो त साईं सिराज लग मेमण जो नालो सिंधी अदब ऐं सहाफ़त जे उफ़क़ ते रोशन मुनारे जियां उभिरियल हो। संदन वॾो नालो हो ऐं सिंध जे उन्हनि शख़्सियतुनि में ॻणियो वेंदो हो जन सिंध जे नौजवाननि खे न रुगो उत्साह ॾिनो पर असां जहिड़नि बांबड़ा पाईंदड़नि खे उन ई दग ते हलणु सेखारियो। इहो 1972 ईस्वीअ जो ज़मानो हो जॾहिं मां अञा इंटर कॉमर्स जो शागिर्द हुउसि। अख़बारूं ऐं रिसाला ख़रीद करणु मुंहिंजे वस में कोन हुआ, पर तॾहिं बि लतीफ़ाबाद खां घरां सचल कॉलेज ईंदे वेंदे स्टॉलनि ते या म्यूनिसिपलिटीअ जी लाइब्रेरीअ में न रुगो अख़बारूं ऐं रिसाला पढ़ी वठंदो हुउसि, पर कॾहिं कॾहिं खीसे ख़र्ची बचाए अख़बार या रिसालो ख़रीद करे वठंदो हुउसि। मुंहिंजे ज़हन ते हिकु अख़बार ऐं 3 रिसालनि एतिरो त असरु विधो जो मूं कॉमर्स पढ़ण बावजूदि सहाफ़त खे पंहिंजो मुस्तक़बिल बनाइण जो फ़ैसिलो करे वरितो। उहा अख़बार हुई हिलाल पाकिस्तान ऐं रिसाला हुआ सुहिणी, बरसात ऐं सोजरो। उन्हनि चइनी जी इशाअत सिंधी अदब ऐं सहाफ़त में वॾो इनक़िलाब आणे छॾियो। मरहूम तारिक अशरफ जो रिसालो सुहिणी सिंध जे नाले वारनि अदीबनि ऐं शाइरनि खे गॾु खणी इनक़िलाबी अदब जे सरवाण तौरु अॻिते वधी रहियो, जंहिंमें अमर जलील जो सर्द लाश जो सफ़र जहिड़ियूं कहाणियूं रुजत पसंद समाज तोड़े हुक्मरान तबिके खे धोॾे छॾींदियूं हुयूं त ॿिए पासे यूसुफ शाहीन बरसात रिसाले जी इब्तिदा करे उर्दूअ जी अख़बार जहां रिसाले खे मात ॾेई छॾी हुई। ताज बलोच ऐं ॿियनि अदीबनि जे सथ वरी सोजरो जहिड़ो ख़ूबसूरत रिसालो शुरू कयो हो। बरसात ऐं सोजरो कराचीअ मां ऐं सुहिणी हैदराबाद मां शाया थींदा हुआ। हिलाल पाकिस्तान अख़बार हुई त पाकिस्तान खां अॻु जी ऐं तहरीके पाकिस्तान जे हवाले सां संदसि किरदारु रहियो हो, पर आज़ादीअ खां पोइ बसि उहा अख़बार ईअं ई रवायती नमूने छपजंदी रही हुई। को वक़्तु उहा अख़बार हैदराबाद जे मुंशी ख़ानदान जी मिल्कियत रही। हिन अख़बार जी क़िस्मत तॾहिं बदिली जॾहिं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे पीपल्स पार्टीअ जो बुनियादु विझण खां पोइ हिलाल पाकिस्तान खे ख़रीद कयो। शुरूअ में उहा हैदराबाद में ई पुराणे नमूने शाया थींदी रही, पर शहीद भुट्टे उनखे जदीद ज़माने जी जदीद अख़बार ठाहिण ते घुरियो, तंहिं करे उनखे हैदराबाद खां कराची आंदो वियो। मई 1972 ईस्वीअ में हिलाल पाकिस्तान सिंधियुनि जी जदीद ऐं नुमाइंदा अख़बार तौरु कराचीअ मां शाया थियणु शुरू थी। हाणे हिन अख़बार जो एडिटर सिराजुल हक़ मेमण हो, जंहिं पंहिंजी महिनत ऐं ज़हानत सां अख़बार खे औज ते पहुचायो। जदीद छपाईअ लाइ वॾी क़ीमती प्रिंटिंग प्रेस लॻाई वई। ॿारनि, औरतुनि ऐं नौजवाननि लाइ हफ़्तेवार रंगीन सिफ़ा ऐं रिसाला शुरू कया विया। सिराज साहब हैदराबाद मां तजुर्बेकार सहाफ़ियुनि जी टीम खे आणे थोरे वक़्त में ई हिलाल पाकिस्तान खे एतिरो त मक़बूल करे छॾियो हो जो हर माण्हूअ जे हथ में उहा अख़बार नज़र ईंदी हुई। पीपल्स पार्टीअ जे तर्जुमान अख़बार सॾजण जे बावजूदि हिलाल पाकिस्तान में सरकारी छाप नज़र कान ईंदी हुई, छो त सिराज साहब जे एडिटोरियलनि, अमर जलील जे कालमनि, कमर शहबाज़ ऐं आगा सलीम ऐं अहिड़नि ॿियनि नाले वारनि अदीबनि जे लिखणियुनि नौजवाननि, औरतुनि ऐं ॿारनि सां गॾु सिंध जे फ़नकारनि खे मिलंदड़ नुमाइंदगीअ हिन अख़बार खे मुनफ़रिद रंग ॾेई छॾियो हो। अख़बार जी मक़बूलियत जो अंदाज़ो हिन ॻाल्हि मां करे सघिजे थो त मरहूम
साईं हफ़ीज़ कुरैशी सीनियर कॾहिं कॾहिं जीअं सिंध जे कारकुननि खे कावड़ विचां चवंदो हो, तव्हां त हिलाल पाकिस्तान खे एतिरो था पढ़ो जो सफ़ा चुपाड़े था वञोसि। मूंखे ख़बर कान हुई त मां अॻिते हली उन ई अख़बार जो हिकु अदना कारकुन बणिजी वेंदुसि। मूं कॉमर्स पढ़ंदे मरहूम तारिक अशरफ जे रिसाले में अंग्रेज़ी अदब मां कहाणियूं तर्जुमो करे ॾियणु शुरू कयूं हुयूं। 1975 ईस्वीअ ताईं उहो सिलसिलो हलंदो रहियो। जॾहिं नवंबर धारे बीकॉम जो इम्तिहान ॾेई फारिग थियुसि त नौकरीअ जी ॻोल्हा शुरू कयमि। हिकु ॾींहुं हिलाल पाकिस्तान में सब एडिटर जे नौकरीअ जो इश्तिहार ॾिठुमि त दरख़्वास्त मोकिले छॾियमि, पर साॻिए वक़्तु एलाइड बैंक में सेकेंड ऑफिसर जी पोस्ट लाइ बि दरख़्वास्त ॾिनमि। कुझु ॾींहंनि खां पोइ हिलाल पाकिस्तान मां इंटरव्यू लेटर अची पहुतो। डिसंबर 1975 ईस्वीअ जी कंहिं तारीख़ ते इंटरव्यू रखियलु हो। कराची मुंहिंजे लाइ नओं शहर हो, पर पुछाऊं कंदो वञी पहुतुसि बंदर रोड ते सिटी कोर्ट जे साम्हूं कोर्ट व्यू बिल्डिंग, अॻूणी बैंक ऑफ इंडिया बिल्डिंग जे ॿिमाड़ ते हिलाल पाकिस्तान जी ऑफिस हुई, जिते कंहिं ज़माने में शहीद भुट्टे जी वकालत वारी ऑफिस हुई। कराचीअ में नऊं सहाफ़त जो तजुर्बो बि कोन, ऐं मथां वरी बीकॉम जी रिज़ल्ट बि अञा कान निकिती हुई, सो कंहिं हद ताईं हिसियल हुयुसि। उहो ज़हन में हो त सिराजुल हक़ मेमण जहिड़ो वॾो अदीब इंटरव्यू वठंदो। मूं समेत 10 उम्मीदवार हुआ, जन मां के MA पास त के LLB हुआ। उहे जॾहिं सिराज साहब वटां दाबा खाई ॿाहिरि थिए निकिता त मूं पाण खे इंटरव्यू खां अॻु ई रद्द सम्झी वरितो हो। असांखे इंटरव्यू लाइ घुराइण खां अॻु अंग्रेज़ी रिसाले टाइम ऐं न्यूज़ वीक मां तर्जुमो करायो वियो हो, ऐं उहो तर्जुमो सिराज साहब जे आॾो रखियलु हो। मां जॾहिं संदसि ऑफिस में घिड़ुसि त हिन हिकु नज़र मूं ते विझी मूंखे वेहण लाइ चयो ऐं मुंहिंजे कयल तर्जुमे खे ॾिसंदे चयो, तव्हां 1 जनवरी 1976 ईस्वीअ ते अची नौकरीअ ते चढ़ो। टपाल ज़रिए नौकरीअ जो ऑर्डर तव्हांखे मोकिलिबो, पर टपाल न पहुचे त बि हलिया अचिजो। 10 उम्मीदवारनि मां हिन मूंखे चूंडियो, जंहिं ते ॿिया उम्मीदवार तोड़े मां पाण हैरान हुउसि। सिराज साहब सां उहा मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात हुई। इनकम टैक्स खाते में आला उहिदे ते रहण सबबि संदसि अंदाज़ कामोर को ज़रूर हो, पर निहायत संजीदा ऐं मुतासिर कंदड़ शख़्सियत जो मालिक हो। मूंखे शायदि सोणी रिसाले लाइ कहाणियुनि जे तर्जुमे वारो तजुर्बो कमु अची वियो, ऐं ईअं सिराज साहब मेरिट में मुंहिंजे ईमान खे ताज़ो करे छॾियो। संदसि चवण मूजिबि मूंखे हिलाल पाकिस्तान में नौकरीअ जो ऑर्डर हैदराबाद में घर जी एड्रेस ते पहुची वियो, ऐं हैरत जी ॻाल्हि त एलाइड बैंक जो ऑफर लेटर बि अची पहुतो। 2 लेटर मुंहिंजे हथ में हुआ। हिलाल पाकिस्तान में सब एडिटर तौरु पघार 755 रुपया ऐं बैंक में 16 ग्रेड जे सेकेंड ऑफिसर तौरु 625 रुपया आछा विया हुआ। फ़ैसिलो मूंखे करणो हो। बैंक जी पघार घटि पर मुस्तक़बिल रोशन हो, जॾहिं त हिलाल पाकिस्तान जी पघार वधीक ऐं मुस्तक़बिल जी का बि ख़बर कान हुई, सवाइ उन्हीअ जे त मां पंहिंजे पसंदि जे शोबे में वञी रहियो हुउसि। मूं हिलाल पाकिस्तान जी आछ खे ई क़बूल कयो ऐं 1 जनवरी 1976 ईस्वीअ ते वञी नौकरीअ ते चढ़ियुसि। हिन सॼी तमीद जो उहो ॿुधाइण जो मतिलबु आहे त कहिड़ीअ तरह मां उन इदारे में पहुतुसि जेको जदीद सिंधी सहाफ़त जो अलमबरदार हो, ऐं जेको सिंधी सहाफ़त जो पहिरियों ऐं आख़िरी इदारो हो, जंहिंखे ठाहिण जो समूरो क्रेडिट सिराज साहब खे वञे थो। मां हिलाल पाकिस्तान खे हिकु इदारो उन्हीअ करे सॼियो जो उन खां अॻु तोड़े पोइ क़ाइमु थियल सिंधी अख़बारूं वॾेरे जी ओताक खां सवाइ ॿी का बि हैसियत नथियूं रखनि। मूंखे कंहिं अख़बार में नौकरीअ करण जो तजुर्बो अॻे कोन हो, पर हिलाल पाकिस्तान में रहण खां पोइ ख़बर पई त उहो वाहिद सिंधी इदारो हो जंहिंखे सिराज साहब बाक़ाइदे क़ाइदे ऐं कानून तहत हलाए रहियो हो। पार्टीअ जे अख़बार हुअण सबबि हू कंहिं बि सिफ़ारिशी माण्हूअ खे मुलाज़िम रखी सघियो थे, पर हिन इश्तिहार ज़रिए दरख़्वास्तूं घुराए टेस्ट ऐं इंटरव्यू ज़रिए सिलेक्शन कई। ॿी ॻाल्हि त हर मुलाज़िम जो सर्विस रिकॉर्ड रखियो वियो हो ऐं अपॉइंटमेंट ऑर्डर जारी कयो थियो वियो, जेको उन खां अॻु या पोइ कंहिं बि सिंधी अख़बार में अॼु ताईं न थियो। हर मुलाज़िम जो
जनरल प्रोविडेंट फंड GP फंड कटिबो हो त जीअं रिटायरमेंट ते या नौकिरी छॾण महिल मुलाज़िम खे उहे पैसा मिली सघनि। उन सां गॾु ग्रेजुएटी बि मिलंदी हुई त ग्रुप इंश्योरेंस बि मुतारिफ़ करायल हुई। इतफ़ाक़ी मोकलुनि खां सवाइ कमायल मोकल अर्नड लीव 1 साल में 1 महीनो मुलाज़िम जो हक़ु हो ऐं उन ते छॾियल हो त मोकल वठे या मोकल बदिले पैसा वठे। 3 ॾींहंनि में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे मुल्क जे अख़बारी मुलाज़िमनि लाइ पहिरियों वेज बोर्ड एवार्ड लागू कयो हो ऐं हिलाल पाकिस्तान वाहिद सिंधी अख़बार हुई जंहिंमें सिराज साहिबु उन एवार्ड ते बाक़ाइदगीअ सां अमल कयो। हिते हिकु भेरो वरी चवणो थो पवे त अॼु ताईं बि कंहिं बि सिंधी अख़बार उन एवार्ड ते अमल न कयो आहे ऐं के सिंधी अख़बारूं साल में करोड़े रुपया कमाइण जे बावजूदि कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे अख़बारी कारकुननि जा हक़ मारे रहियूं आहिनि। शहीद भुट्टे जे ॾिनल वेज बोर्ड एवार्ड तहत अख़बार जे सब एडिटर जी पोस्ट 17 ग्रेड जे ऑफिसर जे बराबरि हुई ऐं उन करे मूंखे या ॿियनि सब एडिटरनि, रिपोर्टरनि, सीनियर सब एडिटरनि, शिफ्ट इंचार्जनि, न्यूज़ एडिटरनि ऐं कंपोज़िटरनि खे ग्रेडनि तहत पघार मिली रही हुई जंहिंमें सालियानो इंक्रीमेंट लॻंदी हुई। हिकु बहितरीनु मुंतज़म जी हैसियत में सिराज साहब मुलाज़िमनि खे हक़ ॾियणु खेनि ख़ुशि रखण सां कम जा सुठा नतीजा हासिल करणु ॼाणंदो हो। उहो ई सबबु हो जो हिन हिलाल पाकिस्तान में बोनस ॾियण जो सिलसिलो शुरू कयो हो जेको सिंध जी तारीख़ में कंहिं बि सिंधी अख़बार में अॻे न कॾहिं थियो ऐं न ई वरी थियण जी का उमेद आहे। केरु यकीन कंदो त सिराज साहब जे ज़माने में हिलाल पाकिस्तान जे हर मुलाज़िम खे 4 बोनस यानी 4 मुकमल पघारूं बोनस ॾिनियूं वेंदियूं हुयूं। अॼु उहे सभु ॻाल्हियूं ख्वाब लॻनि थियूं छो त अॼु उहा हिलाल पाकिस्तान अख़बार ई न रही आहे। क़ाइदे कानून ते अमल ऐं मुलाज़िमनि जे हक़नि जो तहफ़ुज़ हुअण जे बावजूदि कनि शरपसंदनि उते वर्कर्स यूनियन जो बुनियादु रखियो पर उन वक़्तु सहाफ़ी लीडर मिनहाज बरना ऐं संदसि साथियुनि पंहिंजी लीडरी चमकाइण ख़ातिर कुझु माण्हुनि खे जन जा नाला ॾियणु नथो चाहियां हुशियूं ॾेई उहा यूनियन ठहिराई हुई जंहिं ज़रिए अख़बार जी इंतिज़ामिया ते अजायो दबाव विधो वेंदो हो। यूनियन जा उहिदेदार कंपोज़िटरनि मां हूंदा हुआ ऐं संदनि पुठियां मिनहाज बरना जा हिकु अधु छाड़ता सहाफ़ी सिराज साहब उन हूंदे बि कंहिं यूनियन उहिदेदार जे ख़िलाफ़ को क़दम न खयो। संदसि उसूली ऐं कदावर शख़्सियत जो ई नतीजो हो जो अॻिते हली जनरल ज़ियाउल हक़ जे मार्शल लॉ दौरान बहराननि में समूरा मुलाज़िम सिराज साहब सां सहकार करे रहिया हुआ। ॿाहिरां अखरोट वांगुरु नज़र ईंदड़ सिराज साहब अंदर में नरम ऐं ॿियनि जो अहसासु रखंदड़ ऐं हिमथाईंदड़ इंसान हो। गंभीरता जे पेकर हिन शख़्स वटि कमरे में वञण खां हर को लवाईंदो हो। जेकॾहिं कंहिंखे घुराए त उहो ॾकी वेंदो हो त ख़ुदा ख़ैर करे। असिस्टेंट एडिटर मोहम्मद यूसुफ़ाणी ऐं ॾींहं वारी शिफ्ट जे इंचार्ज हाशिम मेमण ज़रिए स्टाफ खे हिदायतूं मिलंदियूं हुयूं। मूंखे बि सॼो सारो 1 साल थी वियो हो जो सिराज साहब जी शकिल वरी न ॾिठी। नेठि डिसंबर जे महीने में मूंखे सॾु थियो। मां परेशान थी वियुसि। मूंखे अक्सर भुट्टे साहब जूं तक़रीरूं या चीनी अॻवान माउज़ी तंग ऐं चुइन ला जे तक़रीरुनि खे तर्जुमो करण जो कमु मिलंदो हो। सोचियमि त पक का ग़लती थी हूंदी। संदसि ऑफिस में वियुसि त सिराज साहब मूंखे वेहण जो इशारो करे चयो मां तुंहिंजे कम मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां। मां चाहियां थो त तूं हाणे रिपोर्टिंग कर। शुरूआत में PP लीडरनि जा इंटरव्यू करे अचु त सालियाने ख़ासि इशात में हलायूं। ख़र्च जो फ़िक्र न कजांइ, जेको बि भाड़ो लॻे तोखे ॾिनो वेंदो। मुंहिंजे पेट में साह पइजी वियो ऐं ख़ुशि थी ॿाहिरि निकितुसि। संदसि हिमथाइण ते मां अॻिते हलंदो रहियुसि। 1977 ईस्वी सियासी बहराननि जो साल हो। पहिरियां महीना चूंड मुहिम जूं सरगर्मियूं हुयूं ऐं चूंडुनि खां पोइ मुख़ालिफ़ पार्टियुनि जे इतिहाद तहरीकूं शुरू करे छॾियूं। अहिड़े गैर यकीनी वारे माहौल में बि हिलाल पाकिस्तान सिराज साहब जी सरवाणीअ में वॾी ज़िम्मेवारीअ सां किरदारु निभायो। इहो उहो ज़मानो हो जो पीपल्स पार्टीअ जे सिविलियन हुकूमत हूंदे बि फ़ौज सरगर्म हुई। उहा ख़बर शायदि कनि थोरनि ई माण्हुनि खे हूंदी त उन वक़्तु बि हुकूमती अख़बार हूंदे हिलाल पाकिस्तान जे कनि ख़बरुनि खे
फ़ौज वटां क्लियर कराए पोइ शाया करणो पवंदो हो। मुमताज़ अली भुट्टो तॾहिं वफ़ाक़ी वज़ीर हो ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो भरोसे जोॻो साथी ऐं सौट हुअण करे मुखालिफ़नि खे मुंहुं ॾियण लाइ सॼी सिंध में जलसनि जुलूसनि ते निकितल हो। उन ज़माने में जोशीलियुनि तक़रीरुनि ऐं मुमताज़ भुट्टे दमदमादम मस्त कलंदर जो नारो हयूं हो। फ़ौज खे संदसि तक़रीर ते एतिराज़ु हो ऐं हिलाल पाकिस्तान खे हुकुम ॾिनो वियो त संदसि तक़रीरूं क्लियर कराइण खां पोइ छापियूं वञनि। सिराज साहब उन जूं ज़िम्मेवारियूं मूं ते रखियूं हुयूं। संदसि हिदायतुनि तहत मां रोज़ानो राति जो मुमताज़ अली भुट्टे जूं तक़रीरूं खणी फ़ौजी कोर कमांडर क्वार्टर वेंदो हुउसि ऐं फ़ौजी ऑफिसरनि खे सिंधीअ मां तर्जुमो करे ॿुधाईंदो हुउसि। घणो वक़्तु कोन गुज़रियो जो फ़ौज राताओ हयूं ऐं आमिर ज़िया इक़्तिदार ते कब्ज़ो करे वरितो। हिलाल पाकिस्तान लाइ निहायत मुख़्तलिफ़ ऐं अहम दौरु शुरू थी वियो। राति जे पेट में हालतूं बदिलजण करे उहा हुकूमत बजाए हुकूमत मुखालिफ़ बल्कि मार्शल मुखालिफ़ अख़बार थी उभिरी। उन महिल बि सिराज साहब हिकु मुदब्बिर उसूल परस्त अदीब ऐं सहाफ़ीअ जो किरदारु अदा करणु शुरू कयो। हिलाल पाकिस्तान सॼी सिंध जो आवाज़ थी उभिरी ऐं संदसि इशाअत एतिरो त वधी वई जो आर्डर वठणु ऐं पूरो करणु ॾुखियो थी पियो हो। अख़बारूं ढोईंदड़ वॾी वेन हेठां मथां बंडलनि सां सथिजी अंदरूनी सिंध रवानी थींदी हुई ऐं हर शहर में साझुरी स्टालनि ते माण्हुनि जी क़तार अख़बार वठण जे इंतज़ार में हूंदी हुई। असां पंहिंजे क़ौमी फ़र्ज़ ऐं सिराज साहब सां साथ निभाइण लाइ राति जो पोएं पर ड्यूटी कंदा हुआसीं। अख़बार वठण ते रश जे करे अक्सर लठबाज़ीअ जा इतला मिलंदा हुआ। सिराज साहब जी सरवाणीअ में हिलाल पाकिस्तान सॼी सिंध में मार्शल ख़िलाफ़ बाहि भड़काए छॾी हुई। तंहिं करे उहा आमरनि जे अख में कंडे जियां चुभण लॻी। कुझु महीननि अंदरि ई फ़ौजी हुकूमत अख़बार खे पंहिंजे कंट्रोल में वठी छॾियो। हिकु राति जॾहिं अख़बार जी कापी खणी शेख ज़ैद बिन सुल्तान ट्रस्ट बिल्डिंग में वाक़िअ प्रेस ते पहुतासीं त वर्दीपोश हथियारबंद प्रेस ते कब्ज़ो करे चुका हुआ। सिराज साहब हिकु भेरो वरी उसूली फ़ैसिलो कयो। मार्शल जे मातहत अख़बार जी एडिटरी क़बूल न कई ऐं इस्तीफ़ा ॾेई छॾी। शहीद भुट्टे पंहिंजे इक़्तिदार वारनि ॾींहंनि में दूर अंदेशीअ खां कमु वठंदे पंहिंजे दोस्त अरब इमारात जे हुक्मरान शेख ज़ैद बिन सुल्तान अल नहयान खां मिलियल फंडनि मां शेख सुल्तान ट्रस्ट क़ाइमु करे हिलाल पाकिस्तान अख़बार ऐं प्रिंटिंग प्रेस खे उन जो हिसो बणाए छॾियो त जीअं अख़बार खे कॾहिं बि माली नुक़सानु न थिए ऐं न ई कारकुन बेरोज़गार थियनि। जीअं ई मार्शल अख़्तियारनि हिलाल पाकिस्तान ऐं शेख सुल्तान ट्रस्ट ते कब्ज़ो कयो त खेनि अख़बार जो शिफ्ट इंचार्ज हाशिम मेमूणी एडिटर तौरु बहितर नज़र आयो, जेको बज़ाहिर शरीफ़ माण्हू हो पर फ़ौजियुनि जे हुकुमनि ते हलण लाइ तयारु हो। हाशिम मेमण मुंहं में मुला ऐं अंदरि इब्लीस साबित थियो। संदसि का ख़ासि अहलियत कान हुई ऐं सिराज साहब जे जुतीअ बराबरि कोन हो। हिन अख़बार खे मार्शल जो तर्जुमान करे हलाइण जी कोशिशि कई पर न्यूज़ एडिटर असलम आज़ाद मूं ऐं कुझु ॿियनि साथियुनि संदसि हुकुमनि खे रद्द करे छॾियो। हिकु भेरे त असां खेसि एडिटर वारे कमरे में बंदि करे छॾियो। फ़ौजी हुकूमत अचण शर्त अली अहमद बिरोही मरहूम खे संदसि भुट्टे दुश्मनीअ सबबि सिंध इतलात खाते जो सेक्रेटरी मुक़ररु कयो ऐं साल ॿिनि अंदरि उतां रिटायर थियण ते शेख सुल्तान ट्रस्ट जो डिप्टी एडमिनिस्ट्रेटर करे रखियो। मरहूम बिरोही साहब हूअं भलो माण्हू हो पर हिलाल पाकिस्तान अख़बार लाइ सुठो साबित न थियो। हिन वर्कर्स यूनियन जे ज़रिए उनखे इस्तेमालु करे उन इदारे खे तबाह कयो जंहिंखे सिराज साहब वॾी महिनत सां ठाहियो। अॼु हिलाल पाकिस्तान डमी अख़बार जी शकिल में मौजूदु आहे पर मुंहिंजो उहो चवणु ग़लति न थींदो त अॼु न सिराज साहब हयात ऐं न ई उहा हिलाल पाकिस्तान आहे। ॿई तारीख़ जो अणमिट हिसो बणिजी चुका आहिनि। सिराज साहब खां पोइ झूने सहाफ़ी ऐं मुदब्बिर शेख अब्दुल रहीम मरहूम जी शकिल में हिलाल पाकिस्तान खे हिकु बहितरीनु एडिटर मिलियो हो जंहिं भुट्टे साहब जे फांसीअ ते अख़बार जे मुहाड़ वारे सिफ़े ते कारे बॉर्डर सां ऐं हिलाल पाकिस्तान जो लोगो तरे में रखी छापियो ऐं ग़म जो इज़हार कयो। सिराज साहब जे इस्तीफ़ा खां पोइ वारो दौरु बि हिकु मुकमिल तारीख़ आहे जंहिं ते लिखण सां घणा ई मुहांडरा वाक़ा थींदा। 15 वार अफेयर कराचीअ में शाया थियल
15 खां 27 फरवरी 2013 ईस्वी। सिराजुल हक़ मेमण जदीद सिंधी सहाफ़त जो बानी मोहम्मद ख़ान सियाल। जदीद सिंधी सहाफ़त जे बानी, ॿोलीअ जे माहिर ऐं दानिश्वर सिराजुल हक़ मेमण जे विछोड़े सिंधी अदबी दुनिया में हिकु वॾो ख़ाल पैदा करे छॾियो आहे, जंहिंखे भरणु को सवलो कमु न आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे मई 1972 ईस्वीअ खां हिलाल पाकिस्तान अख़बार जो कराचीअ वारे एडिशन शाया करण जो फ़ैसिलो कयो त एडिटर मुक़ररु करण जो कमु सेनेटर कमर ज़मान शाह जे हवाले कयो वियो, जंहिं वरी सिराजुल हक़ मेमण खे उहो कमु सौंपियो, जंहिं पिणु एडिटर जी ॻोल्हा कई। पर सहाफ़त जो तजुर्बो रखंदड़ को अहिड़ो माण्हू राज़ी कोन थियो। आख़िर कमर ज़मान शाह सिराजुल हक़ मेमण खे चयो त तव्हां एडिटर थियो, जंहिं ते हिन शुरूअ में हबक खां कमु वरितो ऐं चयाईं त खेसि सहाफ़त जो तजुर्बो कोन्हे। पर कमर ज़मान शाह जे ज़ोर भरण ते एडिटर थियो ऐं अहिड़ो ज़िक्र सिराज पंहिंजे हिकु मज़मून में बि कयो हो। हिलाल पाकिस्तान कोर्ट व्यू बिल्डिंग पुराणी बैंक ऑफ इंडिया बिल्डिंग बंदर रोड खां निकिती, जेका उन वक़्त जी हिकु मयारी अख़बार हुई ऐं ॾिसंदे ॾिसंदे माण्हुनि में मक़बूल थींदी वई। अख़बार कराचीअ खां त निकिती, पर सिंध जे अक्सर शहरनि में देरि सां पहुचण जे बावजूदि उन अख़बार जो एडिटोरियल पेज ई हो जंहिंमें निहायत ई मयारी मज़मून छपजंदा हुआ। उन में एडिटोरियल खां सवाइ मज़मून पुराणी सहाफ़त अब्दुल करीम सादीअ जो कालम झातियूं, अमर जलील जो कालम तुंहिंजूं मुंहिंजूं ॻाल्हियूं बि शामिल हुआ। उन जे सिफ़े ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे तक़रीरुनि जा मतन बैनुल अक़वामी मक़सदनि, न्यूज़ वीक ऐं टाइम्स तां खयल आर्टिकल तर्जुमे सां शाया थींदा हुआ। उन खां सवाइ वॾनि लेखकनि जा आर्टिकल वक़्त ब वक़्तु ईंदा रहंदा हुआ। सिराज साहब हर आचर ॾींहुं पाण अंग्रेज़ीअ में बि एडिटोरियल लिखंदो ऐं सिंधी अख़बार में बाक़ाइदगीअ सां अंग्रेज़ी एडिटोरियल लिखण जो रिवाजु हिन विधो। सिराजुल हक़ राति जो देरि ताईं ऑफिस में वेही पाण कमु कंदो हो ऐं कोशिशि कंदो हो त हर मज़मून हू ख़ुदि पास करे। जॾहिं त कंहिं तकरारी ख़बर जे बारे में असां खां क्लियरेंस वठंदा हुआसीं ऐं आख़िर में छपजण खां अॻु कापी पाण ॾिसंदो हो ऐं का इख़्तिलाफ़ी ख़बर हूंदी हुई त कढाए छॾींदो हो। अख़बार जॾहिं शाया थींदी हुई त ॿिए ॾींहुं उन जो तनक़ीदी जाइज़ो वठी ग़लतियूं ॿुधाईंदो हो। अख़बार में 4 शोबा हुआ, जिन में सुबुह जी शिफ्ट जो इंचार्ज मंज़ूर कुरैशी, शाम वारी शिफ्ट जो इंचार्ज महमूद यूसुफ़ाणी, कंपोज़िंग सेक्शन जो इंचार्ज मोहम्मद यूनुस ऐं सर्कुलेशन जो इंचार्ज अशोक गंगवाणी हो। सिराजुल हक़ हिकु भेरे लिखियो हो त जॾहिं कराचीअ खां सिंधी अख़बार कढण जे बारे में उहो यूनुस फोरमैन सां मिलियो हो ऐं खेसि सिंधी अख़बार कढण जे बारे में ॿुधायई त हुन हेठां खां मथे ताईं खेसि ॾिठो ऐं पोइ चयाईं त चरियो त न थियो आहीं। बहरहाल सिराजुल हक़ उहो बि लिखियो हो त यूनुस कॾहिं कॾहिं खेसि दड़का बि ॾींदो हो। हिलाल पाकिस्तान मई 1972 ईस्वीअ खां निकिती त तन ॾींहंनि में मां रेडियो पाकिस्तान कराचीअ में सिंधी न्यूज़ ट्रांसलेटर तौरु कमु कंदो हुउसि ऐं असांजो साथी अब्दुल मनान आकलाणी मेमण मूंखे बि हिलाल पाकिस्तान में वठी वियो, जिते असां ॿई सभु एडिटर हुआसीं। उहा हिकु तारीख़ी हक़ीक़त आहे त हिलाल पाकिस्तान कराचीअ जे निकिरण खां अॻु सिंधी अख़बारूं उर्दू अख़बारुनि जो मुकमिल चरबो निकिरंदियूं हुयूं, जंहिंजो अंदाज़ो उन ई मां लॻाए सघिजे थो त तन ॾींहंनि में राति वारी शिफ्ट जे इंचार्ज लिखियो त जहाज़ खे मारे किरायो वियो। उर्दू ख़बर जो हू बहु तर्जुमो हो, जेका हुई जहाज़ को मार गिरा दिया। मूं इहे सिलसिले में घणो कमु कयो ऐं मुंहिंजो ॿांह ॿेली अब्दुल मनान मेमण थियो। घणो वक़्तु पोइ अनवर पीरज़ादो हिलाल पाकिस्तान में सब एडिटर थी आयो ऐं संदसि चवाणी सहाफ़त में उहो संदसि पहिरियों ॾींहुं हो, तंहिं पिणु उन जे सिलसिले में मुंहिंजी मदद कई। कुझु महीना अॻु पाकिस्तान टेलीविज़न जे कराची सेंटर में एजाज़ अली मुकेली जनरल मैनेजर PTV नेशनल जे ऑफिस में मां उकेली साहब ऐं GN मुग़ल, जेको तन ॾींहंनि में हिलाल पाकिस्तान में स्टाफ रिपोर्टर ऐं हिन वक़्तु अवामी आवाज़ जो एग्ज़ेक्टिव एडिटर आहे, त एजाज़ उकेलीअ खे चयो त अॻु सिंधी अख़बारूं उर्दू अख़बारुनि जो मुकमिल चरबो निकिरंदियूं हुयूं ऐं मूं हिलाल पाकिस्तान में अची सिंधी सहाफ़त खे उन खां छुटकारो ॾियारियो।
तंहिं करे मुंहिंजी उहा ख़िदमत किथे न किथे रिकॉर्ड थियणु घुरिजे। हक़ीक़त में हिलाल पाकिस्तान जो वॾो कारनामो एडिटर सिराज हक मेमण खां सवाइ मुमकिन न हो। रोज़ानी हिलाल पाकिस्तान में हर दोस्त जज़्बे तहत कमु कंदो हो त जीअं अख़बार खे कामयाबु कजे, जंहिंजो हिकु मुख्य सबबु उहो बि थी सघे थो त कराचीअ खां सिंधी अख़बार घणे वक़्त खां पोइ निकिती हुई ऐं केतिरा माण्हू इज़ाफ़ी कम बि रज़ाकारणे तौरु कंदा हुआ। मिसाल, तन ॾींहंनि में दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे रेडियो ख़बरुनि जी मॉनिटरिंग थींदी हुई, सा आउं कंहिं बि इज़ाफ़ी उजूरे खां सवाइ कंदो हुउसि, जॾहिं त उर्दू अख़बार में मॉनिटरिंग लाइ अलॻि मुलाज़िम रखियलु हूंदो आहे। असां अख़बार जी आख़िरी कापी राति जो BBC जूं 1 बजे वारियूं अंग्रेज़ी ख़बरूं ॿुधी पोइ छपाईअ लाइ मोकिलींदा हुआसीं। छपाई तन ॾींहंनि में मशरिक़ प्रेस में थींदी हुई ऐं अख़बार सां शामिल मक़ज़न बि बाक़ाइदगीअ सां निकिरंदी हुई, जंहिंजी छपाई शानदार हूंदी हुई। हिलाल पाकिस्तान जेकी सिंधी सहाफ़त में लाड़ा राज कया, तन में इन्वेस्टिगेटिंग रिपोर्टिंग बि शामिल हुई। तन ॾींहंनि में असांजो फोटोग्राफर ज़फ़र अहमद हो, जंहिंखे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो नंढड़े क़द ऐं फुर्तीले हुअण सबबि वेटकांग सॾींदो हो। तन ॾींहंनि में वेटकांग गोरिला वियतनाम में अमरीकी हाथीअ खे ड्राइण में रुधल हुआ, जंहिं आख़िरकार साल 1975-76 ईस्वीअ में अमरीकी फ़ौजुनि खे वियतनाम ऐं कंबोडिया में हथियार फिटा करण ते मजबूर कयो। ज़फ़र अहमद में उहा ख़ूबी हुई त हू न रुगो फ़ोटो बहितर कढंदो हो, पर कॾहिं कॾहिं उन सां ख़बर बि पाण लिखंदो हो त उहा बि जामे हूंदी हुई। हिक भेरे कराची रिपोर्ट में अनाज जूं हज़ारे गुणियूं खुले आसमान हेठां सड़ी रहियूं हुयूं, सो ज़फ़र अहमद खे मोकिलियाईं, जेको माल गाॾीअ जे दॿे में लिकी वियो ऐं फ़ोटो कढी आयो ऐं पोइ तस्वीरुनि सां सारी ख़बर अख़बार जे पहिरें सिफ़े ते शाया थी। हैदराबाद शहर जे ॿाहिरां कुलियुनि लाइ शहीद भुट्टे ख़ासि तौरु पक्का घर ठहिराया हुआ, जंहिंजे भितियुनि में मुकमिल थियण खां अॻु ॾार पइजी विया। सा ख़बर हिलाल पाकिस्तान में छपी, जंहिं ते तन ॾींहंनि में मकानी इदारनि वारो वज़ीर ॼाम सादिक अली मछिड़जी पियो ऐं पर पुट खेनि घटि वधि ॻाल्हाईंदो रहंदो हो, जंहिंजो मां पाण बि ज़ाती तरह गवाह आहियां। हिक भेरे खाद खुराक वारे सूबाई वज़ीर बशीर अहमद शाह ठटे वारे जे बारे में तफ़सीली ख़बर शाया कयईं त ॿोॾि सतायलनि में इमदादी सामान कोन विरायो वियो ऐं अलॻि फ़ोटो सेशन कयो वियो हो। तन ॾींहंनि में वज़ीरनि ख़िलाफ़ु अहिड़ी ख़बर शाया करणु वॾी ॻाल्हि हुई। कराची शहर मां विरहाङे खां अॻु केतिरियूं ई सिंधी अख़बारूं निकिरंदियूं हुयूं, से बाद में बंदि थी वियूं ऐं रोज़ानी अल-वहीद अख़बार जंहिं पाकिस्तान जी तहरीक में भरपूर हिसो वरितो हो, सा पिणु 1994 ईस्वीअ धारे बंदि थी वई। ॿ सिंधी अख़बारूं नवाए सिंध, जेका अॻूणे वॾे वज़ीर ख़ान बहादुर अयूब खोड़े जी हुई, ऐं ॿी अख़बार रोज़ानी मेहरान पीर पागारे जी हुई, से 1963 ईस्वीअ धारे कराचीअ खां शिफ्ट थी हैदराबाद हलियूं वयूं ऐं कराचीअ में का बि सिंधी रोज़ानी अख़बार न रही। अलबत् मौलाना दीन मोहम्मद वफ़ाईअ जे फ़र्ज़ंद अली नवाज़ वफ़ाई मरहूम जी हफ़्तेवार अख़बार आज़ाद पाकिस्तान चौक खां निकिरंदी हुई, जॾहिं त एकड़ बेकड़ मक़ज़न ऐं किताबी सिलसिला कॾहिं कॾहिं कराचीअ खां शाया थींदा रहिया, जेके न हुअण जे बराबरि हुआ। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे ज़ोरदार मुतालबे ते कराचीअ खे सिंध खां ॿीहर शामिल करण खां पोइ उनखे सिंध जे गादीअ वारो शहर बणायो वियो, जंहिं करे कराची तोड़े सिंध जे ॿियनि शहरनि में रहंदड़ सिंधियुनि में जान पइजी वई ऐं हिननि कराचीअ ॾांहुं रुख़ कयो। न त अमर जलील कंहिं हंधि लिखियो हो त कराचीअ में जॾहिं ॿ सिंधी पाण में मिलंदा आहिनि त केतिरी देरि ताईं हिक ॿिए खे ॾिसंदा रहंदा आहिनि। नई सूरत हाल में हिलाल पाकिस्तान जो कराचीअ वारो एडिशन निकिरणु वॾी ॻाल्हि हुई ऐं उन सिलसिले में रोज़ानी हिलाल पाकिस्तान मयारी सहाफ़त पेश करे पाण मल्हायो ऐं सिंधियुनि में अहसासु पैदा थियो त सिंधी सहाफ़त उर्दू अख़बारनि जे चरॿे जो नालो नाहे, पर उन्हनि जो मुक़ाबिलो करे सघिजे थो। सिराज लग बुनियादी तौरु अदीब हो ऐं सहाफ़ी न हो, तंहिं करे संदसि एडिटोरियल में अदबी रंग वधीक हूंदो हो, जेतोणीकि उहे सहाफ़ती अंदाज़ में न हुआ, पर उन्हनि में जानदार दलील ॾिनल हूंदा हुआ, जिन खे नज़र अंदाज़ करणु को सवलो कमु न हो।
सिराज अल हक़ कमीशन ज़रिए इनकम टैक्स ऑफिसर बणियो हो ऐं जनरल यहिया ख़ान जन 303 ब्यूरोक्रेट्स खे इल्ज़ामनि हेठि मुलाज़िमत खां कढियो हो। तन में सिराज अल हक़ मेमण जो बि नालो हो, जंहिं अॻिते हली इनकम टैक्स प्रैक्टिशनर तौरु प्राइवेट कमु कयो। बहरहाल कुझु दोस्तनि खे उहा शिकायत रही त अख़बार में सिराज अल हक़ जो ब्यूरोक्रेट्स वारो रवैयो रहियो ऐं मुलाज़िमनि खे यूनियन ठाहिण ऐं पंहिंजा हक़ वठण लाइ वॾी जिदोजहद करणी पई। मूं फरवरी 1977 ईस्वीअ में हिलाल पाकिस्तान में सब एडिटर जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई PIA जे PRO जी नौकरी कई त मुंहिंजी इस्तीफ़ा क़बूल न कयाई ऐं चयाईं त अव्हां जहिड़ा माण्हू बि सिंधी सहाफ़त खे छॾे ॾींदा त बाक़ी छा बचंदो। बाद में PIA जे जनरल मैनेजर पब्लिक रिलेशन सलाहुद्दीन सिद्दीक़ीअ मूंखे ज़ाती तौरु ॿुधायो त सिराज अल हक़ जी कोशिशि हुई त मां सिंधी सहाफ़त में रहां, उनखे न छॾियां। बाद में असांजे साथी GN मुग़ल मूंखे ॿुधायो त जॾहिं खेसि सरकारी नौकरी मिली त सिराज अल हक़ मेमण संदसि इस्तीफ़ा बि क़बूल न कई ऐं चयो हो तव्हां जहिड़नि नौजवाननि जी सिंधी सहाफ़त खे वधीक ज़रूरत आहे। शायदि हुन चाहियो थे त नौजवान सिंधी सहाफ़त में रहनि। जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सिंध थ्रो सेंचुरीज़ सिंध सदियुनि खां कराचीअ में बैन अल-अक़वामी सेमिनार करायो त उन लाइ सोवेनियर कमेटी ठही, तंहिंमें सिराज अल हक़ मेमण जो बि नालो हो। जॾहिं त उन मौक़े ते रोज़ानी हिलाल पाकिस्तान कराची तारीख़ी एडिशन कढियो। सिराज अल हक़ मेमण जेको सीन मीम लाहूती जे नाले सां अख़बार में कालम लिखंदो हो, तंहिं सिंधी ॿोलीअ खे रोमन रस्म अल ख़त में लिखण जी बि मुहिम हलाई हुई, पर उनखे का घणी मोट कान मिली। मुख़्तसिर त सिराज अल हक़ मेमण खे जदीद सिंधी सहाफ़त जो बानी कोठे सघिजे थो ऐं संदसि सहाफ़ती ख़िदमतुनि खे कंहिं बि सूरत में नज़र अंदाज़ नथो करे सघिजे। सिराज ऐं हिलाल पाकिस्तान। असलम आज़ाद। फ़ानी ॾे फ़ानी दुनिया दम न हिकिड़ो, कोडर ऐं कानी आहे सिर सभु कई। महिरबानी साथियो, अॼु हिते असां सिंध जे अहिड़े आशिक़ खे भेटा ऐं मञता ॾियण लाइ गॾु थिया आहियूं जंहिंजी शख़्सियत जा मुख़्तलिफ़ रूप आहिनि। हिते मुंहिंजो मक़सदु सिराज साहिब जी सहाफ़ती रूप ते ॻाल्हाइणु आहे, जंहिंखे जदीद सिंधी सहाफ़त जो अबो या बानी चई सघिजे थो। अप्रैल 1972 ईस्वीअ में जॾहिं आउं ऐं मुंहिंजो सीनियर साथी महमूद यूसुफ़ाणी कराचीअ में सिराज साहिब सां मिलियासीं त उन वक़्त जी हिलाल पाकिस्तान ऑफिस बुनियादनि खां सवाइ हुई। उन ॾुखे दौर में सिराज अख़बार खे कहिड़ीअ तरह निभायो उन जो आउं त अखियुनि ॾिठो शाहिदु आहियां। सिराज साहिब जी पहिरीं सिफ़त मूं उहा ॾिठी त हू आरिफ़नि वांगुरु हुनर जो ॻोल्हाऊ ऐं ऐबनि खे नज़र अंदाज़ कंदड़ हो। अख़बार जी इशाअत खां पोइ पहिरियों बहरान असां ते उन दौर में थींदड़ हंगामा हुआ जेके ॿोलीअ वारे बिल जे आड़ में सिंध ते थापिया विया हुआ। एतिरे क़दुरु जो 2 ॾींहं असांखे अख़बार बंदि करणी पई हुई। संदसि इंसान दोस्तीअ जो पहिरियों मिसाल मूं उहो ॾिठो त जॾहिं हंगामनि जे करे स्टाफ न आयो त ऑफिस मां निकिरण वक़्तु सिराज साहिब मूंखे ऐं मनान मेमण खे पाण सां गॾु खयो ऐं मूंखे पंहिंजे घर में भातियुनि वांगुरु रहायईं। उन दौर में सिराज साहिब सां बेशुमार साथी मौजूदु हुआ ऐं हर साथी पंहिंजे वितवार कमु कंदो हो। मूं अचण सां ई कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं प्रेस क्लब वारनि सां राब्तो कयो त हिननि असांखे ट्रेड यूनियन नेटवर्क में अचण लाइ चयो ऐं हिलाल पाकिस्तान में KU जे यूनिट ठहियो, जंहिंजो चीफ दस्तगीर भट्टी हो। उन खां पोइ हिलाल पाकिस्तान एम्प्लॉइज़ यूनियन बि ठही, पर रवाजी अख़बार मालिकनि वांगुरु सिराज साहिब असांजी ट्रेड यूनियन सरगर्मियुनि ते को बि एतिराज़ न कयो, छो त हू पाण सहाफ़ी ऐं प्रेस वर्कर बि रहियो। 1972 ईस्वीअ में ई सिराज साहिब खे मूं अर्ज़ु कयो त वेज बोर्ड एवार्ड मुताबिक़ उहिदा ऐं पघारूं ॾियणु घुरिजनि, जंहिं ते मूंखे चयाऊं त जंग ऐं डान वारनि खां मालूमात वठी ॾे। मूंखे उहे तफ़सील ॾिना त स्टाफ खे वेज बोर्ड मुताबिक़ पघारूं मिलणु लॻियूं। उहो सिराज साहिब जो वॾो कारनामो हो त का सिंधी अख़बार कराचीअ जे अख़बारी मुलाज़िमनि जेतिरी पघार पंहिंजे स्टाफ खे ॾिए। सिंधी सहाफ़त में सिराज साहिब जो ॿियो वॾो कारनामो स्टाफ खे बोनस ॾियणो हो। अख़बार जी 2 सालगिरह ते
असांखे 2 बोनस, 3 सालगिरह ते 3 बोनस ऐं 4थी सालगिरह ते 4 बोनस मिलिया। सर्कुलेशन जे महाज़ ते बि हिन वॾा क़दम खयां ऐं सुलेमान ब्रादर्स जहिड़े मारूफ़ डिस्ट्रीब्यूटर्स खे छॾे अख़बार 2 हाकर भाइरनि खे ॾिनई, जंहिंजो इदारो मुश्ताक न्यूज़ एजेंसी अॼु अख़बारी दुनिया में हिकु वॾो नालो आहे। मार्केटिंग जे फील्ड में बि पीपल्स पार्टीअ जी हुकूमत हुजण जे बावजूदि मसइला हुआ, पर सिराज साहब हिन महाज़ ते बि ईअं विढ़ियो जो अख़बार बोनस ॾियणु लॻी। अख़बार लाइ पंहिंजी प्रेस जो तस्वुर बि शुरूआती 2 सालनि अंदरि पूरो थियो ऐं जदीद तरीन 4 कलर यूनिट वारी प्रेस असांखे मिली वई। उन ज़माने में सिराज साहब ज़ाती तौर अख़बार में सुबुह 10-11 खां 3 बजे ताईं ऐं राति जो 9 खां 1 बजे कापी प्रेस ॾांहुं वञण ताईं वेहंदो हो, पर हिन कॾहिं बि कंहिंजे प्रोफेशनल कम में मुदाख़लत न कई। इबरत अख़बार में हुजण ताईं मूंखे यादि आहे त 40 खनि सिफ़नि जो एडिशन अयूबी दौर जा 10 साल पूरा थियण ते इबरत शाया कयो, पर हिलाल पाकिस्तान जा सिराज साहब 60 खां 100 सिफ़नि ताईं जा एडिशन बि कढिया। संदन काविशुनि में सिंध थ्रू सेंचुरीज़ सेमिनार बि शामिल आहे। उन मौक़े ते हिलाल पाकिस्तान जो एडिशन असां लाइ मसइलो बणिजी वियो। उन जे टाइटल ते मुअनि जो दड़ो, क़दीम ॾांद ऐं किंग प्रेस्ट ऐं क़ुरान पाक रहल समेत मौजूदु हुआ ऐं आर्टिस्ट इरशाद राही सिराज साहब जे उन तख़यल खे फ़न जो रूप ॾिनो त सिंध धरती 5000 सालनि जी तहज़ीब ऐं पोइ इस्लाम जे अचण जो परतवो आहे। रुजत परस्तनि उन एडिशन ते हंगामो खड़ो करे छॾियो त ॾांद जे हेठां पाक किताब छो छापियो वियो। बहरहाल उन मसइले खे बि सिराज साहब पंहिंजे ज़माने शनासी ऐं तजुर्बे सां टारे छॾियो। सिराज साहब लाइ कुझु मसइला आउं बि पैदा कंदो हुयुसि, पर हिन शख़्स बेशुमार मौक़नि ते मुंहिंजी मुलाज़मत खे बचायो ऐं पाण ते इल्ज़ाम खणी वियो। अनवर पीरज़ादे जे मशवरे ते मूं मोकल जे ऐलान में शब बारात खे फटाकनि वारी ईद लिखियो त मौलवी साहिबान जो इस्लाम वारे ख़तरे में पइजी वियो। मौलवी साहिबान जो इस्लाम वरी ख़तरे में पइजी वियो। ॻाल्हि उन वक़्त जे वज़ीर मज़हबी मामलात मौलाना कौसर न्याज़ी ताईं पहुती, जंहिं सिराज सां ॻाल्हायो। ॿोट में सिराज साहब मूंखे हिकु मेमो ॾिनो जंहिंमें पाण लिखियाऊं त मज़हबी मामलनि में छुड़वागी बर्दाश्त नथी करे सघिजे। बहरहाल यादगिरियुनि जो सिलसिलो वसी आहे, जन खे आउं सहेड़े किताबी सूरत में आणण जी कोशिश में आहियां।